नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या सय्यदी या ख़ातमन नबीयीन। प्रोग्राम सलाम रमज़ान सां गॾु आऊं आहियां नात ख़ां मोहम्मद मज़हर अब्बासी क़ादरी। रमज़ान जा बरकत वारा ॾींहं हली रहिया आहिनि। अल्लाह पाक हिन रमज़ान में असां सभिनी खे घणे खां घणी इबादत करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ऐं हीअ रमज़ान अल्लाह पाक हिन असां सभिनी खे हिन रमज़ान में पंहिंजी रहमत सां बख़्शियल बाननि में शुमार फ़रमाए। यकीनन रमज़ान अहिड़ी बरकत वारो महीनो आहे। हुज़ूर अलैहिस्सलाम जे सदके पंहिंजी उम्मत खे हुज़ूर अलैहिस्सलाम इनायत फ़रमायो। सो रमज़ान एॾो बरकत वारो आहे। उलमाए कराम खां ॿुधो आहे जंहिंमें सुनत पढ़ण सां फ़र्ज़ जो सवाबु मिले थो ऐं फ़र्ज़ पढ़ण सां 70 फ़र्ज़नि जो सवाबु मिले थो। सो यकीनन हीउ रहमतुनि वारो महीनो आहे। अव्हां बि जेके नाज़रीन आहियो मूंखे ॾिसी रहिया आहियो ॿुधी रहिया आहियो, हिन रमज़ान में घणे खां घणी इबादत कयो ताकी अल्लाह पाक असां सभिनी खे पंहिंजे आबिदीन में शामिल शुमार फ़रमाए। हर प्रोग्राम जीअं अॼु बि असां सां महिमान मौजूदु आहिनि क़िबला मुफ़्ती डॉक्टर नजमुद्दीन अशरफ़ी साहब। अस्सलाम वालेकुम मुफ़्ती साहब। वालेकुम सलाम व रहमतुल्लाहि व कीअं आहियो? ठीकु आहियो? जी मदद। वॾी महिरबानी। अवां असांजे रमज़ान सलाम रमज़ान ट्रांसमिशन में असां सां गॾु आहियो ऐं हर रमज़ान जीअं असां सां गॾु रहंदा आहियो। सो उमेद आहे त अवां साथ असां सां पूरो रमज़ान रहंदो जी इंशाअल्लाह, ताकि हुज़ूर जी उम्मत जा जेके सवालात आहिनि अवां जे जवाबात खां उन्हनि जी रहनुमाई थींदी। वॾी महिरबानी। कीअं लॻे पियो प्रोग्राम अव्हांखे? बहितरीनु प्रोग्राम आहे अव्हांजो मज़हर भाई, ऐं असांखे बि ख़ुशी थिए थी ऐं असांखे बि जेको आहे उहो दीन मतीन जी ख़िदमत में हिसो असांजो दाख़िल थिए थो। अल्लाह तबारक व तआला तव्हां सां गॾु असांखे बि दारनि में अजर अज़ीम अता फ़रमाए। हीअ असांजे साजिद अली मेमण साहब जी कोशिशि आहे वेब चैनल आहे हर रंग। उन जी कोशिशि आहे त हीअ हर रंग में हुज़ूर जी दीन ऐं उन हुज़ूर जे इश्क जो रंग बि हुजे। सो तॾहिं ई उन्हनि जी कोशिशि सां अल्लाह पाक उन्हनि साजिद भाई खे ऐं असांजे एजाज़ अली मेमण साहब खे शादो आबाद रखे। सो प्रोग्राम में हमदे वारी ताला जा मुनाजात जा चंद अशार। ओ बाझ भरिया रबानन ते तुझी कावड़ कीअं ठही सघंदी ओ करीम असांजी हीअ चमड़ी हिक चग बि कान सही सघंदी। ओ बाझ भरिया रबानन ते तुझी कावड़ कीअं ठही सघंदी ओ करीम असांजी हीअ चमड़ी हिक चग बि कान सही सघंदी। ओ बाझ भरिया रबानन ते तुझी दोज़ख वारी बाहि कना हिन बाहि बि आहे पनाह घुरी। तुझे दोज़ख वारी बाहि कना हिन बाहि बि आहे पनाह घुरी। त पोइ कहिड़ी तरह तुझे दोज़ख में, त पोइ कहिड़ी तरह तुझे दोज़ख में इंसान जी ज़ात रही सघंदी। ओ बाझ भरिया रबानन ते हेड़ियूं तस्वीरूं हीअं तयार करे पोइ बेपरवाह तो साड़ी दे। हेड़ियूं तस्वीरूं हीअं तयार
तू साड़ी दे मुजरिम जे मथा साड़ण जी सज़ा मुजरिम जे मथा साड़ण जी सज़ा जे लाही दे तलही सघंदी ओ बाझ भरिया रबानन ते ओ मौला तो भी हुजे मुस्तफ़ा भी हुजे असपो भी निधण का थी निकरो मौला तो भी हुजे मुस्तफ़ा भी हुजे असपो भी निधण का थी निकरो बकरी महुजर कैदी भी हुजो बकरी महुजर कैदी भी हुजो बकरी महुजर कैदी भी हुजो तोखे गाल वणी त नहीं सघंदी ओ बाझ भरिया रबानन ते तोड़ी बेहद रद बदनाम आहियां तभी तू जे नबीअ जो गुलाम आहियां हाँ तोड़ी बेहद रद बदनाम आहियां तभी तू जे नबीअ जो गुलाम आहियां दिल बेॾो ट्राह करे त करे दिल बेॾो ट्राह करे त करे दिल यार ॾोही न टही सघंदी ओ बाझ भरिया रबानन ते तुंहिंजी कावड़ कीअं ठही सघंदी ओ करीम सां हीअ चमड़ी हिकु चिरग बि कान सही सघंदी ओ बाझ भरिया रबानन ते मुस्तफ़ ही रमज़ान भी रहमत आहे जेका हुज़ूर जी सदक़े असांखे मिली आहे अल्लाह ताला रमज़ान जा रोज़ा असां मुसलमाननि ते फ़र्ज़ फ़रमाया आहिनि यकीनन रोज़े जा मसला अहिड़ा आहिनि जेके आम माण्हू खे ख़बर नाहे लेकिन उलमाए कराम ई उनखे जवाबात ॾेई सघनि था सभ खां पहिरियां खां सवाल इहो आहे त अमूमन इहो बि सवाल कंदा आहिनि त रोज़े में ॾंदड़ ॾेई सघूं था या टूथ ब्रश करे सघूं था इन जे बारे में असांखे थोरो ॿुधाईंदा जी हाँ नाज़रीन खे आउं ॿुधाईंदो हलां त रोज़े जी हालत में असां बिल्कुलु ॾंदड़ ॾेई सघूं था पिया सही पर उन में असांखे एहतियात खां कमु वठणु घुरिजे ईअं नाहे त जेको आहे टूथपेस्ट इस्तेमालु कंदे कंदे ॾंदड़ हणंदे हणंदे ऐं असांजे हलक खां हेठि जेको आहे को ज़ाइक़ो हुनजो लही वञे कॾहिं कॾहिं थींदो न ग़लती में जेकॾहिं इंसानु ॾंदड़ एहतियात सां ॾंदड़ ॾेई सघिजे थो पियो पर अक्सर बेहतियाती में छा थींदो आहे कॾहिं कॾहिं कुझु पेस्ट जो हिसो हेठि लही वेंदो हलक खां अगरि अहिड़ी सूरत थींदी त पोइ हुन में रोज़ो भॼी पवंदो छाकाणि जे लाइ पेस्ट टूथ ब्रश जे लाइ इहो थोरो ब्रुश हा टूथ ब्रुश जे लाइ ॻाल्हि कयूं था ऐं ॾंदड़ लाइ बि जेकॾहिं उहो आलो ॾंदड़ आहे ऐं हिनखे चिबाड़ियो अथई ऐं हुनजो ज़ाइक़ो अची वियो आहे वरी उहो ढुक पी वियो अंदरि त हुनजो बि साॻियो हुकुम थी वेंदो जॾहिं त हलक जी कुदरती हिकिड़ी नेचर आहे जो गीत ॾियण जी हुनजी जी हाँ उहो इन करे उहो इन करे त उलमाए किराम फरमाइनि था त इहा ख़ता आहे हालांकि अॻिले प्रोग्राम में पहिरें गुज़िरियल प्रोग्राम में मूं नाज़रीन खे ॿुधायो हुयो त भुल जे अंदरि अगरि पोइ भुल में जेकॾहिं का शइ हलक खां हेठि हली थी वञे खाए पीए थो माण्हू मिसाल खाइण पीअण सां रोज़ो नथो भॼे गुज़िरियल प्रोग्राम में असां अर्ज़ु रखियोसीं मगर हे भुल न आहे हे ख़ता आहे
हे बेएहतियाती आहे। सही त लिहाज़ा ख़ता ऐं भुल में फ़र्क़ु आहे। सही इन करे नाज़रीन खे ॿुधाईंदो हलां त ॾंदण बि ॾेई मिसवाक त सुन्नत आहे, सही मिसवाक बि करे सघिजे थी पई, उनखां अलावा ॾंदण बि टूथ ब्रुश बि इस्तेमालु करे सघे थो पियो, मगर एहतियात करणु घुरिजे जो उहे ज़रात वग़ैरह हलक खां हेठि न वञनि, सही तरीक़े सां एहतियात करणु घुरिजे। रोज़े में इहा ज़हन में इंसान खे हूंदो आहे इहो त मां रोज़े साण आहियां, त लिहाज़ा ओड़े तरीक़े सां जेको आहे उहो बुरुश ॾे यानी ॾंदण ॾे या मिसवाक ॾे। सही उनखां बाद जेकॾहिं पेस्ट वग़ैरह यूज़ करे थो ऐं उनजो जेको लुआब जे अंदरि उन झिग वग़ैरह थिए थी उनखे ॿाहिरि जेको आहे उहो सही तरह फिटी करे एहतियात सां ॾंदण ॾेई सघिजे थो रोज़ जे आलम में, को फ़र्क़ु नथो पए। अच्छा, अमूमन इहो बि असांखां सवाल कंदा आहिनि दोस्त व्हाट्सअप ते या मैसेज कॉल करे, सैलून ते वेठा हूंदा आहिनि, पोइ चवंदा आहिनि त साईं इहो ॿुधायो असांखे त असां वार कटाए सघूं था। इहो बि अक्सर असांजा जेके सवाजड़ा आहिनि हुज़ूर जा उम्मती उहो बि सवाल कंदा आहिनि रोज़े जे दौरान वार कटाए तमामु जो असांजे मथां हक़ आहे त असांखां पुछा कनि। जी बिल्कुलु। ऐं इहे हिकिड़ो सुठे माण्हू जो कमु आहे, जेकॾहिं बिलफर्ज़ का चीज़ नथी अचे तो पुछा थो करे। सवाल करण बि चवंदा आहिनि त अधु इल्मु आहे। जी बिल्कुलु, छाकाणि त हुनखे ख़ुदा जो ख़ौफ़ आहे, अल्लाहु अकबर, हुनखे अल्लाह जो ख़ौफ़ आहे त मां उलमा खां रुजू कयां ऐं मां सही मसाइले ते पहुचां, मूंखां किथे ख़ता न थी वञे। सही। त आउं ॿुधाईंदो हलां उन्हनि दोस्तनि खे त जेका हजामत आहे, वार ठाराइणा आहिनि, शबरनि खे सिधो करिणो आहे, ॾाढ़ी मुबारक जी जेका आहे उहा ख़त वग़ैरह वठाइणा आहिनि, त हजामत जो सां रोज़े ते को बि असरु न पवंदो आहे। ठीकु, वार वग़ैरह ठाराए सघजनि था पिया रोज़े जी हालत में, उन में रोज़े ते को बि असरु न पवंदो आहे। सही, ठाराए सघजनि था पिया, शपर जा वठाए सघजनि था पिया, ॾाढ़ी मुबारक जा ख़त वठाए सघजनि था पिया, बहरहाल हजामत करे सघिजे थी पई, हुन सां रोज़े ते असरु नथो। अच्छा, ॾाढ़ी कूड़ण त हुअं ई बि हराम आहे। उहो त हुअं ई हुजे, चाहे रोज़ो हुजे न हुजे, पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत आहे। ऐं जेको आहे मदीने वारे घोट सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम सुन्नतनि मां ऐं असां ॾाढ़ी जेका आहे उहा वाजिबु आहे, छा त पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे फरमानात जी रोशनी जे अंदरि। लिहाज़ा अगरि को ॾाढ़ी रखे थो त उनजे मथां वरी उनजी ताज़ीम बि लाज़िम आहे, अगरि नथो रखे त गुनाहगार बिल्कुलु थींदो ई थींदो। त लिहाज़ा ॾाढ़ी जहिड़े तरीक़े सां रोज़े खां बग़ैर कुवण गुनाह आहे, गुनाह कबीर आहे, अहिड़े तरीक़े सां जेको आहे रोज़े जी हालत में त अञा ज़्यादा गुनाह आहे। अच्छा, त लिहाज़ा एहतियात करणु खपे, छाकाणि त पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सुन्नत मुबारक खे उहो हटाए थो। अच्छा, रोज़े जे हवाले सां तरावीह जी नमाज़ थींदी आहे, हीउ सुवाल मजबूरन करिणो पवे थो, छो जो हक़ आहे असां सभिनी ते। इमाम जेको बीहे थो, हाफ़िज़ बीहे थो, तरावीह मुसलो पढ़ाए थो, अमूमन ईअं हूंदो आहे त उहो मौसम जे हिसाब सां महीनो थींदो आहे, उनखे नंढड़ी शेव रखंदा आहिनि। ठीकु आहे, हाणे उहो असांजी इमामत करे थो, सही, इन जे लाइ शरई हुकुम छा आहे, उन जे लाइ सुन्नत चेहरे में पूरी हुजणु खपे, इहो थोरो ॿुधाईंदा नाज़रीन खे। ऐं इहो रखंदो हलां त अगरि काथे बिलफर्ज़ जीअं मुज़र भाई ॻाल्हि कई, रमज़ान शरीफ़ जे महीननि में तरावीह जो अहतमाम कयो वेंदो आहे मसाजिद में, अगरि उहे हुफ़ाज़ आहिनि जेके ॾाढ़ी खे कूड़नि था, वरी रमज़ान जो महीनो अचे थो त कुझु थोरो उनखे छॾे था ॾियनि शेव खे, जीअं ज़ाहिर थोरी थिए, हिकु आंगुर ॿ आंगुर, त यादि इहो गुनाह कबीर आहे ऐं इहो ऐलानिया अहिड़े तरीक़े सां करे थो त इन जे पोयां नमाज़ मकरूह तहरीम में थींदी। त लिहाज़ा हिकिड़ो उहो माण्हू आहे जंहिंखे बिल्कुलु ॾाढ़ी आई ई न आहे, कुदरती उनखे आई ई न आहे, या आई आहे पर चंद उनखे नंढो ॿार आहे, बालिग थी वियो आहे, जेकॾहिं को बालिग आहे ऐं बुलूगत खां बाद जेकॾहिं उनखे ॾाढ़ी जेका आहे सही तरीक़े सां अञा मुकमिल न आई आहे त उनजो हिसाब अलहदा आहे, उनजे पोयां त ठीकु आहे। पर जेको ॾाढ़ी कूड़े थो, वरी तरावी में कुझु हिकु ॿ आंगुर छॾे थो, वरी रमज़ान वञे थो, त इहो त ज़्यादा अञा गुनाह आहे, त इहो त रदो धोखो ॾियणु आहे जेको आहे। पोइ मुक़्तदिन खे छा करणु खपे? मुक़्तदिन खे उनखे इमाम न बणाइणु घुरिजे, न बणाइणु खपे, उनखे इमाम बणाइणु घुरिजे जेको सुन्नतुनि जो पाबंद हुजे, जेको पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी सुन्नतुनि ते अमल कंदड़ हुजे, उनखे इमाम बणाइजे। इमाम जेको आहे जेको मुक़्तदी आहे, इन मक़सदु आहे जो पुठियां हिन इमाम जे उहो चवे थो पियो त जीअं इमाम उहो मामिलो करे थो पेशवा उनखे मञे थो पियो, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त उहो हर हालत में बहितर हुजणु घुरिजे, सही, सुन्नतुनि जो ॼाणूगर हुजणु घुरिजे, अहले इल्म हुजणु घुरिजे, नमाज़ जा फ़राइज़ अचणु घुरिजनि, नमाज़ जा वाजिबात अचणु घुरिजनि, किथे सजदो साहब असांजे मथां लाज़िम थींदो, किथे लाज़िम न थींदो, इहे मसाइल उनखे अचणु घुरिजनि, उन खां बाद उनखे इमाम दर्जे ते बीहारे। सही जी नाज़रीन, उहा ॿुधो, हीउ सुवालु सख़्तु आहे पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीन जो मामलो आहे ऐं मूं हक़ सम्झो त इहो सुवालु कयां, ऐं मुफ़्ती साहब बि माशाअल्लाह हक़ बयानु फ़रमायो। उमेदु आहे त अवां सभु इनखे तस्लीम कंदा ऐं इनखे बजाए बहस न बणाईंदा, छो जे करे असां
जो पंहिंजो ज़हन न हलंदो हिते हुज़ूर अलैहिस्सलाम जी शरीयत मुतहरा उन अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो फरमान हलंदो जेको मूं सुवाल कयो ऐं मुफ़्ती साहब बहितरीनु जवाबु ॾिनो। सो उमेद आहे अल्लाह पाक असां सभिनी खे इन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अच्छा, नह कटाइण मुफ़्ती साहब रोज़े में? जी हाँ बिल्कुलु, इहो बि अमूमन सवाल कंदा आहिनि त नह कटे सघूं था? जी हाँ मज़हर भाई, रोज़े जी हालत में न हलाए सघजनि था पिया, ख़ुशबू इस्तेमालु करे सघिजे थी पई, तेल इस्तेमालु करे सघिजे थो पियो, ऐं पहिरियां ॻाल्हि कईसीं हजामत जी उहा कबार वग़ैरह ठाराए सघजनि था पिया। इन सां को बि जेको आहे रोज़े ते असरु वग़ैरह न पवंदो आहे। जी हा करे। अच्छा, अमूमन इहो बि सवाल कंदा आहिनि त भई इतर ऐं परफ्यूम इन में थोरो बहस हूंदो आहे, उलमा इकराम जो हूंदो आहे, आम माण्हू जेके हूंदा आहिनि उनजो बहस हूंदो आहे त भई इतर लॻायो पर परफ्यूम न लॻायो, उन में अल्कोहल मिलियल हूंदो आहे। हाणे इहो माण्हू छा करे परफ्यूम? जी हा, इन जे बारे में थोरो ॿुधायो। जेकॾहिं अहिड़ी परफ्यूम आहे जंहिंमें अल्कोहल कान्हे को त उनखे त यूज़ करे सघे थो, उहो इतर वांगुरु आई आहे। पर जेकॾहिं अच्छा मां अर्ज़ु कयां, जेका ईअं मथां लॻायो था, जेका हीअं लॻायो था, जेका प्रेशर सां अचे थी, जी हा, जेका गायब थी वञे थी, न मिक़दार जे एतबार सां आहे। जेकॾहिं अहिड़ी उन में अंदरि मिक़दार आहे, जेकॾहिं उनखे स्प्रे लॻाए थो पियो ऐं जेका उहा मिक़दार जेका आहे उनखे एतिरी न आहे जो पहुची सघंदी हुजे कपिड़नि ते, या आहे त इंतिहाई कलील जेका आहे त उन सां त ठीकु आहे, ख़ैरु आहे। पर एहतियात इन में ई आहे त अल्कोहल खां जेको आहे उहो इंसान परहेज़ करे ऐं इतर सुन्नत आहे उहो इस्तेमालु करे, उहो बहितरु आहे। माशाअल्लाह। जी नाज़रीन, असां सां गॾु बहितरीनु नात ख़्वान आहे आफ्ताब अहमद साहब। इन जे बहितरीनु आवाज़ में, ख़ूबसूरत आवाज़ में सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मुबारक शान ॿुधूं था। अचो त आफ्ताब अहमद खां नाश्री ॿुधूं। दुनिया जे सवाइ लखनि बेन में मुंहिंजे पाक रसूल जो शान उतम। दुनिया जे सवाइ लखनि बेन में मुंहिंजे पाक रसूल जो शान उतम। अल्लाह हमको मोहब्बत सां, अल्लाह हमको मोहब्बत सां महबूबन दे कुरान उतम। दुनिया जे सवाइ लखनि नबियन में मुंहिंजे पाक रसूल जो शान उतम। ऐं दुनिया उक़बा ॿई हिकिड़े तरफ़, मुंहिंजो पाक मुज़म्मिल हिकिड़े तरफ़। दुनिया उक़बा ॿई हिकिड़े तरफ़, मुंहिंजो पाक मुज़म्मिल हिकिड़े तरफ़। हिन दुनिया में, हुन दुनिया में, हिन दुनिया में, हुन दुनिया में यासीन संदो आनाम उतम। दुनिया जे सवाइ लखनि नबियन में मुंहिंजे पाक रसूल जो शान उतम। ऐं दुनिया जे सवाइ लखनि नबियन में मुंहिंजे पाक रसूल जो शान उतम। अल्लाह बणियो आशिक आहे सरदार मुहम्मद सरवर ते। अल्लाह बणियो आशिक आहे
सरदार मोहम्मद सरवर ते पहिरियों आशिक थियो अहमद ते पहिरियों आशिक थियो अहमद ते मुंहिंजो ख़ालिक रहमान उतम दुनिया जे सवाइ लख नबियुनि में मुंहिंजो पाक रसूल जो शान उतम दुनिया जे सवाइ लख नबियुनि में मुंहिंजे पाक रसूल जो शान उतम कामिल शाह बुखारी दुआऊं घुरियो शल सोणे रसूल जी ज़ियारत ते कामिल शाह बुखारी दुआऊं घुरियो शल सोणे रसूल जी ज़ियारत ते पंज तन जे सदके पूरो कर पंज तन जे सदके पूरो कर मौला दिल जो अरमान उतम दुनिया जे सवाइ लख नबियुनि में मुंहिंजे पाक रसूल जो शान उतम अल्लाह मुको मोहब्बत सां अल्लाह मुको मोहब्बत सां महबूबन ॾे क़ुरान उतम दुनिया जे सवाइ लख नबियुनि में मुंहिंजे पाक रसूल जो शान उतम। माशाअल्लाह सुभान अल्लाह बेहतरीन अंदाज़ में असांखे आफ्ताब अहमद नाशरी ॿुधाई। जी त असां सां गॾु मुफ़्ती नजमुद्दीन अशरफ़ी साहब मौजूदु आहिनि। ॿिया बि सवाल कुझु आहिनि ज़हन में जेके मुफ़्ती साहब खां कंदासीं। अच्छा मुफ़्ती साहब, कॾहिं रोज़े में ईअं थींदो आहे त रोज़ेदार सहरी करे थो, पोइ आराम वग़ैरह थींदो आहे, पोइ खाधे पीते जे हवाले सां कॾहिं हुननि जा मामलात अहिड़ा हाज़मे जा मामला थींदा आहिनि, उल्टी अची वेंदी आहे, उल्टी अचे थी। हाणे पोइ वरी माण्हू परेशान थींदा आहिनि त भई हाणे असांखे छा करणु खपे, उल्टी अची वई आहे, रोज़ो रहियो बचो? जी हा, मज़र में तमामु सुठो सवाल कयो आहे ऐं नाज़रीन खे आउं ॿुधाईंदो हलां जेकॾहिं रोज़े जी हालत में कंहिंखे उल्टी अचे थी या उनखां अलावा अगरि को धकु लॻे थो, रतु निकिरी पवे थी, इहो बि अक्सर करे मामिलो साम्हूं ईंदो आहे त उल्टी अचण सां या रतु वग़ैरह जे निकिरण सां रोज़ो कोन भॼंदो आहे, रोज़ो हुनजो बरक़रार आहे, रोज़े खे मुकमल करे। अच्छा जी हा। अच्छा, कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त कॾहिं मामूली पेट में सूर पवे थो, पोइ डॉक्टर हुनखे सजेशन कंदो आहे त भई तव्हां इंजेक्शन लॻायो। सही। हाणे इंजेक्शन जे लाइ छा हुकुम आहे रोज़े में इंजेक्शन? जी हा, मामला उलमा इकराम छा फरमाइनि था? मज़हर भाई हिन में उसूल उलमा इकराम बयानु फरमायो आहे रोज़े जे भॼण जो। उहो उसूल हीअं आहे त हर उहा शइ जेका मादे ताईं पहुचे ऐं जेका दिमाग़ ताईं पहुचे डायरेक्टली, ठीकु, उन सां रोज़ो भॼे थो। सही। हाणे इंट्रा जेका हिकिड़ी आहे इंट्रा मस्कुलर बि आहे इंट्रावेनस इंजेक्शन, हिकिड़ी रग में लॻाइनि था, हिकिड़ी ॾोरे में लॻे थी। त रग जे वारी जे लाइ त सौ सिधो आहे त उनजो तालुक़ु मादे साण आहे, उन सां एहतियात करणु खपे, न हणणु खपे, छाकाणि त उहो जेको आहे हिन वक़्तु उलमा फरमाइनि था त उन सां रोज़ो टुटी पवे थो। अच्छा, रग जे ज़रिए सां लॻे थी। या जेकॾहिं ॾोरे वारी इंजेक्शन आहे त उन में बि जेको आहे उलमा किराम एहतियात सां कमु वरितो आहे। बास चवनि था त इंट्रामस्कुलर आहे, मसल्स जे अंदरि वञे थी, मसल्स मां बाद जेको आहे मादे, पर पोइ बि रोज़े जे अंदरि इंजेक्शन खां एहतियात करणु घुरिजे। एहतियात हिन में आहे, छो त असुल जेको आहे उहो हीअ आहे त मादे ताईं का शइ डायरेक्टली पहुचे थी या दिमाग़ ताईं का चीज़ डायरेक्टली पहुचे थी, उन सां रोज़ो भॼे थो। पोइ हिन वक़्तु जेको आहे
जेके डॉक्टर्स आहिनि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे जिन मामलनि जो ताल्लुक़ तिब साण आहे उन्हनि जे मशवरे जी बि अहमियत जी आहे पंहिंजी जॻह ते। त उन्हनि खे पेश नज़र रखी करे उलमाए किराम इहे मसाइल असांजे साम्हूं रखिया आहिनि ऐं बयानु फ़रमाइनि था त एहतियात इन में ई आहे त इंजेक्शन जेका आहे उहो न लॻाइजे, छाकाणि त इंजेक्शन सां जेको आहे उहो मादे ताईं जेको आहे उहा चीज़ पहुचे थी, डायरेक्टली पहुचे थी। अक्सर ईअं बि ॾिठो वियो आहे त जेका इंजेक्शन लॻे थी त डायरेक्ट हुनजो हलक ते बि ज़ाइक़ो महसूसु थिए थो इंजेक्शन जो। जी जी हा, माना मादे ताईं पहुती तॾहिं त ज़बान ताईं उहो ज़ाइक़ो एहतियात खां कमु वठनि था उलमाए किराम, छाकाणि त असुलु साॻी जॻह ते रहंदो। केतिरा बि क़यामत तक जेके मसाइल पेश ईंदा, नवां मसाइला ईंदा। मिसाल इंजेक्शन जो त पहिरियां कोन हुई, इंजेक्शन त बाद में हाणे आई, त हाणे अहिड़े तरीक़े सां ॿिया बि नवां मसाइल अची सघनि था पिया। जीअं मसाइल नवां ईंदा उसूल साॻियो रहंदो त ॾिसंदासीं त आया डायरेक्टली मादे ते उहा चीज़ पहुचे थी या कोन थी पहुचे, त उसूल खे बरक़रार रखी करे उलमाए किराम मसाइले खे ॾिसंदा आहिनि। डॉक्टर मशवरो ॾिए थो त उन ते ज़ाहिर अमल करणो आहे। अगरि उहो आलिम आहे पोइ त ठीकु आहे, मगर अगरि आलिम न आहे ऐं फ़क़ति डॉक्टर आहे, अहिड़े इल्मु न आहे त पोइ उलमा सां रुजू करणु। अमूमन ईअं थींदो आहे मुफ़्ती साहिबु त डॉक्टर ॾे वियो माण्हू, हुनखे मामूली मथे में सूरु आहे त पोइ हू चवंदो आहे बसि मां डॉक्टर ॾे वियो आहियां ऐं डॉक्टर जो तव्हांजी तबियत सही न आहे, तव्हां आराम कयो, ॿ टे ॾींहं ऐं पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखो। पोइ हुन डॉक्टर खे माना बणाए ऐं पोइ रोज़ा तर्क करे छॾींदा। इंतिहाई गुनाह आहे, गुनाह आहे जे मथां कफ़ारो लाज़िम थींदो। डॉक्टर खे दलील बणाए, डॉक्टर अक्सर ईअं आहे, डॉक्टर खे दलील बणाए रुगो अॻ में भञण लाइ तयारु हूंदा आहिनि, रुगो अॻिलो चवे त मां चई सघां त डॉक्टर चयो आहे ईअं। त थोरे सूर जे अंदरि, थोरी तकलीफ़ जे अंदरि रोज़ खे अहिड़ी तरीक़े सां भञणु छॾी, रोज़ खे हल्को सम्झणु आहे। त इहो इंतिहाई गुनाह आहे, सख़्तु गुनाह आहे। इन मथां रोज़े जो साॻियो ई कफ़ारो लाज़िम थींदो जेको कफ़ारो रोज़े जो आहे, जेको असां गुज़िरियल प्रोग्राम में बयानु कयोसीं नाज़रीन खे त जेको आहे 2 महीना लगातार रोज़ा रखणु या 60 मिस्किननि खे खाधो खाराइणु, साॻियो कफ़ारो जे मथां लाज़िम थींदो, हिकु थोरी घणी तकलीफ़ जे लाइ उहो अहिड़े तरीक़े सां करे थो। अच्छा मतिलबु हिकिड़ो रोज़े रखण सां सिहत ते कहिड़ा असरात पवनि था? फ़ाइदो थिए थो? यकीनन फ़ाइदो आहे, जेको अल्लाह ताला रोज़ा फ़र्ज़ फरमाया त यकीनन फ़ाइदो हूंदो। इन जे बारे में असांखे जी मज़हर भाई तमामु सुठो। अमूमन माण्हू डिॼंदा आहिनि त भई असां रोज़ा रखंदासीं त कमज़ोर थी वेंदासीं। जी हा, बिल्कुलु सही वेंदी, सही फरमायो थो। मां नाज़रीन खे मां इहो ॿुधाईंदो हलां त रोज़ो असांजी सिहत जे लाइ इंतिहाई बहितरीन आहे। सुभान अल्लाह। पाण करीम अलैहिस्सलाम इरशाद फरमायो त रोज़ो रखो सेहतमंद बणिजो। अल्लाहु अकबर। यानी रोज़ो सेहत जे लाइ आहे, न कि रोज़े सां इंसान बीमार थींदो। वाह वाह। बास ममालिक में त हाणे बि जेके गैर मुस्लिम आहिनि उहे बुख जे ज़रिए, उनखे फास्टिंग था चवनि, बुख जे ज़रिए जेको आहे उहे इलाज कनि था। हालांकि रोज़ो असां सिर्फ़ु अल्लाह जी जो फ़र्ज़ु सम्झी करे ऐं असां रखी वठूं, उन जे अंदरि अहिड़ा त अल्लाह तबारक व तआला असांजे जिस्म लाइ फ़ाइदा रखिया आहिनि जो बेशुमार उहे फ़ाइदा, जो कंहिं बि तकलीफ़ जेका तव्हांजे वजूद में आहे उनखे रोज़ो जेको आहे बहितरीन तरीक़े सां तव्हांजी तकलीफ़ खे वजूद मां ख़तमु करे छॾींदो। अच्छा, कोई मुसलमान है उहो इन नियत सां रखे थो त मूंखे अल्लाह ताला शिफ़ा ॾींदो ऐं रोज़ो मां इन लाइ रखां थो मुंहिंजी सिहत ठहंदी। रोज़ो फ़र्ज़ु आहे, चाहे नियत या करे या न करे, रोज़ो फ़र्ज़ु आहे। नियत जो त दारोमदार आहे न कि नियत जो दारोमदार हिन में आहे रोज़े रखण में, न कि इन नियत में त शिफ़ा जे लाइ। शिफ़ा जे लाइ अमूमन ईअं थींदो आहे जी, अल्लाह ताला जा अहकाम आहिनि, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अहकाम आहिनि। जी हा। त भई अवां हीअं कयो, हीअं कयो, हे हिलाल आहे, हे हराम आहे, ठीकु आहे। जी हा। पोइ असां उनखे एतिरो मतिलबु लाइटली वठंदा आहियूं, ठीकु आहे। जॾहिं त डॉक्टर चवंदो त भई तव्हांखे हीअ शइ आहे नुक़सानु ॾींदी, अवां न खाओ, उनखे अहमियत ॾींदा आहियूं। इहो बिल्कुलु सही था फरमायो। असां नाज़रीन खे एतिरो अर्ज़ु कंदासीं, तव्हां अल्लाह जो फ़र्ज़ु सम्झी, अल्लाह रब जो फ़र्ज़ु सम्झी त अल्लाह तबारक व तआला रमज़ान जा महीना असांजे मथां रोज़नि खे फ़र्ज़ु करार ॾिनो आहे। अल्लाह जो फ़र्ज़ु सम्झी तव्हां अदा कयो, उन जे अंदरि जेके इनामात आहिनि अल्लाह तबारक व तआला तव्हांखे अता फरमाईंदो। सुभान अल्लाह। बाक़ी रब करीम जे रोज़े जी जेका असां नियत कंदासीं उहा फ़र्ज़ियत वारी नियत कंदासीं, फ़र्ज़ियत वारी इन तहत। बाक़ी उनजा फ़ाइदा असां ख़ुदि ब ख़ुदि हासिल थींदा। हिकिड़ो माण्हू आहे मिसाल जारो लॻाए थो ॿाहिरि, अगरि इन नियत सां जारो थो लॻाए मूंखे हवा ईंदी त उनखे उहो सवाबु मिलंदो। पर जेकॾहिं हू इन नियत सां जारो लॻाए थो त मूंखे आज़ान ॿुधण में नथी अचे पई, त हवा आहे त हुनखे मिलंदी ई मिलंदी, बिल्कुलु, पर हू त सवाबु हले वियो।
त अहिड़े तरीक़े सां अगरि को अल्लाह ताला जा जेके असांजे मथां रोज़ा फ़र्ज़ आहिनि उन में फ़र्ज़ियत जी हुनखे नियत करणी आहे। मिसाल हिकिड़ो ॾिनो न त हुते त फ़र्ज़ियत जो मिसाल आहे, हीअ हिकिड़ो आम मिसाल आहे आवाम खे सम्झण जे लाइ। त असां फ़र्ज़ु सम्झी रोज़ा रखी वठूं, बाक़ी अल्लाह तबारक व तआला उन सां असांखे शिफ़ा बि अता फ़रमाईंदो, असांखे सिहत अता फ़रमाईंदो, असांखे तंदुरुस्ती अता फ़रमाईंदो। हिकिड़ी ॻाल्हि बि मां नाज़रीन खे अगरि टाइम आहे त ॿुधाईंदो हलां। अक्सर करे मां ॾिठो हूंदो त नाज़रीन बि हिन ॻाल्हि खे महसूसु कंदा हूंदा, आम ॾींहंनि में असां खाईंदा पीअंदा आहियूं, मुर्गनि ग़िज़ाऊं खाईंदा आहियूं, शरबतूं पीअंदा आहियूं, जूसिस वग़ैरह यूज़ कंदा आहियूं, मगर असांखे उहो ज़ाइक़ो न महसूसु थींदो आहे जेको रमज़ान जे महीने में अफ़्तारी टाइम में पाणी जे ढुक सां असांखे ज़ाइक़ो महसूसु। शरबत जो जेको हिकिड़ो ढुक, हिकिड़ो कतरो जेको आहे, अगरि रमज़ान जी अफ़्तारी में सॼो ॾींहुं बुख जे रहण खां बाद में शाम जो अफ़्तारी टाइम में हिकिड़ो ढुक जहिड़ा निड़ी खां हेठि वञे जेका फ़रहत अता करे थो, चङियूं भलियूं उहे मशरूबात अता नथियूं करे। इहो छो आहे? बिल्कुलु इहो इन जे करे आहे, जीअं अवां ॻाल्हि कई साइंटिफिक फ़वाइद जे हिसाब सां, इन लाइ हीअं आहे त इहे जेका असांजी ज़ुबान आहे इन जे अंदरि अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ां कुदरती ज़ाइक़े खे महसूसु करण वारा टेस्टिंग बर्ड्स रखियल आहिनि, जेके ज़ाइक़े खे महसूसु कराइनि था। घणे खाइण जे करे उहे जेके आहिनि उहो अनएक्टिव थी वञनि था पिया। जॾहिं असां हिनखे कुझु टाइम लाइ 8 खां 10 कलाक, 12 कलाक, 13 कलाक मौसम जे एतबार सां जेकॾहिं हिकिड़ो माण्हू खाइण पीअण खां पंहिंजो पाण खे रोके रहे थो त वरी उहे रिएक्टिव थी वञनि था पिया उहे जेके आहिनि। इन करे उनखे उहो ज़ाइक़ो महसूसु थिए थो पियो। त मालूम थियो त अल्लाह ताला बेशुमार अहिड़ा जिस्म जा, सिहत जा फ़वाइद रोज़े जे अंदरि पोशीदा रखिया आहिनि जेके असांखे ख़बर बि न आहे। त लिहाज़ा असां फ़र्ज़ु सम्झी रोज़े जी नियत सां रोज़ो अल्लाह तबारक व तआला जी रज़ा जे वास्ते रखी वठूं, बाक़ी इंशाअल्लाह ताला सिहत अता थींदी, बीमार कोन थींदो इंसान। जी नाज़रीन, अवां ॿुधो त रोज़ो बिल्कुलु इंसान खे सिहतमंद बणाए थो ऐं अल्लाह जो फ़र्ज़ बि अदा थिए थो ऐं रोज़े सां घणियूं बरकतूं आहिनि ऐं रोज़े सां इंसान गुनाह खां बची सघे थो ऐं रोज़ो रहमत आहे, रोज़ो बरकत आहे, रोज़ो बख़्शिश आहे। सो अव्हां बि रोज़ा ज़रूरु रखंदा। अल्लाह ताला असां सभिनी खे रमज़ान जा रोज़ा रखण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। प्रोग्राम जो टाइम पंहिंजे इख़्तिताम ते पहुतो आहे। मूं नातख़्वां मोहम्मद मज़हर अब्बासी क़ादरी खे ऐं असांजे महिमान डॉक्टर मुफ़्ती नजमुद्दीन अशरफ़ी साहब खे इजाज़त ॾींदा। इंशाअल्लाह ॿिए के प्रोग्राम ते हाज़िर थींदासीं। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।